मां सिंध जो आवाज उथारण बंद कयो। जवाब दियो। मां सिंध जे लाइ आवाज उथारण बंद कयो। मां सिंध जी चौकीदारी खत्म कई आहे। मां इस्लाम जी चौकीदारी खत्म कई आहे। मां नौजवाननि जी चौकीदारी ऐं जंग वेण खत्म कयो। सैलाब आयो। सैलाब में को वडेरो, को भोतार, को खान, को नवाब नजर आयो। कसम तो अल्लाह जो को नजर आयो। 23 ज़िलनि में झोली फैलाए, झोली फैलाए। हिकड़ो रुपयो माखे विफाक जी हुकूमत या सिंध हुकूमत न दिनो। मां पंहिंजी झोली फैलाए 23 ज़िलनि में ॾींहं रात हिक करे खिदमत कई आहे। जेका खिदमत मुंहिंजे जमात कई आहे, सिंध जे तारीख़ में एतिरी खिदमत कंहिं न कई। नारे तकबीर, जमीयत उलमा इस्लाम ऐं बिला तफरीक केर देवबंदी आ, केर बरेलवी आ, केर शियो आ, केर मुकल्लिदा, केर गैर मुकल्लिदा, केर हिंदू है, सिख, केर ईसाई, मेंगवाड़ है, मारवाड़ी आ, बिला तफरीक सैलाब मुतासिरीन जी के खिदमत कईया त मुंहिंजी जमात जमीयत उलमा इस्लाम कई। सच तो ॻाल्हायां या कूड़ तो ॻाल्हायां? सच तो ॻाल्हायां या कूड़ तो ॻाल्हायां?